Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. हुकूमत अदावती शोबे लाइ टैक्स एमनेस्टी स्कीम में वाध करे छॾी। ख़रीदारनि लाइ आमदनी जा ज़रिया न ॿुधाइण वारी मोहलत में बि वाध जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान टैक्स एमनेस्टी स्कीम में वाध जो ऐलान कंदे चयो आहे त अदावती शोबे लाइ टैक्स एमनेस्टी स्कीम में हेल ताईं 355 मनसूबा रजिस्टर थिया। रजिस्टर्ड मनसूबनि जी मालियत जो काथो 355 अरब रुपया लॻायो वियो। हुकूमत पहिरें मरहले में 1 लख सस्ता घर तामीर कंदी। स्कीम लाइ 3 लख रुपया फी घर ते सब्सिडी ॾिनी वेंदी। लाहौर, इस्लामाबाद ऐं कराची में ज़मीननि जो रिकॉर्ड अगस्त महीने ताईं डिजिटाइज़ कयो वेंदो। समूरी दुनिया में नए साल जो जश्न मल्हाइण लाइ तयारियूं मुकम्मल। न्यूज़ीलैंड जे ऑकलैंड में साल 2021 जी आतिशबाज़ी सां आजियां। दुबई में कोरोना वबा सबब 23 जायुनि ते आतिशबाज़ी कई वेंदी। नए साल जे जश्न खां अॻु बुर्ज ख़लीफ़ा जे भरपासे में जरासीम वार स्प्रे कयो वियो। पेरिस में नए साल जे जश्न वारनि तक़रीबनि ते पाबंदी। न्यूयॉर्क जे टाइम्स स्क्वायर ते हिन भेरे मुनफ़रिद अंदाज़ में नए साल जे आमद जो जश्न मल्हाइण जूं तयारियूं मुकम्मल। कोरोना ख़िलाफ़ किरदार अदा कंदड़ फ्रंट लाइन वर्कर्स खे भेटा पेश कई वेंदी। नए साल जी आमद ते गूगल बि पंहिंजो डूडल तब्दील करे छॾियो। साल 2020 जी पुॼाणी थियण वारी अॼु नए साल 2021 जी आजियां लाइ जश्न जे मौक़े ते हुकूमत जूं सख़्तियूं। कार रेसिंग ऐं वन व्हीलिंग ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। कराची में नए साल जे जश्न दौरान हवाई फायरिंग ते पाबंदी। शहर में कारोबारी मर्कज़ राति 8 वॻे बंदि कया वेंदा। पुलिस जो चवणु आहे त जंहिं घर मां हवाई फायरिंग थींदी उन घर जे सभरा सूधो समूरनि भातियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। क़ौमी असैम्बली जे स्पीकर नवाज़ लीग जे 2 MNAs जी इस्तीफ़ाउनि खे जाली करार ॾेई छॾियो। स्पीकर असद कैसर जी ऑफिस में नवाज़ लीग MNA मुर्तज़ा जावेद अब्बासी ऐं डॉक्टर मोहम्मद सज्जाद अहवान जूं इस्तीफ़ाऊं पहुतियूं हुयूं। क़ौमी असैम्बली जे स्पीकर पंहिंजी रूलिंग में चयो आहे त ॿिन्ही MNAs इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ नाहे कई ऐं इस्तीफ़ाउनि खे जाली करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में इस्तीफ़ाउनि ते कार्रवाई अमल में आंदी वई। मुत्तहिदा पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर सिंध जी सियासत जो मर्कज़ बणिजी वई। पीपल्स पार्टी खां पोइ PTI जो वफ़द अॼु मुत्तहिदा पाकिस्तान सां मुलाक़ात करे रहियो आहे। मुत्तहिदा सां मुलाक़ात कंदड़ PTI जे वफ़द में फिरदौस शमीम नक़वी, हलीम आदिल शेख ऐं खुरम शेर ज़मान शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी मुलाक़ात बाद PTI नाराज़ इत्तेहादी जमात मुत्तहिदा खे परचाइण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। मुलाक़ात में मुत्तहिदा जे ख़दशनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। पीपल्स पार्टी गुज़िरियल ॾींहुं मुत्तहिदा अॻवाननि सां मुलाक़ात करे सिंध हुकूमत में शामिल थियण जी आछ कई हुई। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान KP जे इलाइक़े कर्क में मंदिर खे बाहि ॾियण वारे वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं IG KP खां 4 जनवरी ताईं रिपोर्ट तलब। पाण मुरादो नोटिस 5 जनवरी ते ॿुधणी लाइ मुक़रर। तारीख़ी मंदिर ते हमले जो केस 350 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में मंदिर ते भञा ऐं बाहि ॾियण जा कलम शामिल। JUIFA जे अॻवान रहमत सलाम खटक सूदो 30 खां वधीक गिरफ़्तार। IG KP जो चवणु आहे त तारीख़ी मंदिर ते हमले जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खयो वेंदो। वाक़े में लापरवाही या सुस्ती खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। दो, 3, 2.5 घंटे वहाँ पे मुस्मार होते रहा मंजर। हमारी मुकद्दस चीजें पड़ी थी, उन सारों को जला दिया गया। जो बेहुरमती का मुकदमा है, लॉ के मुताबिक शरपसंदों के खिलाफ वो मुकदमा कायम किया जाए। एडे वडे मंदिर ते 50 माण्हू अचनि था ॾींहं जी रोशनी में ऐं उनखे तबाह करे वञनि था त केर बि हिकिड़ो माण्हू उथी उनजे अॻियां नथो अचे। इंसाफ़ ॾियणु घुरिजे असांखे, कोई न अहिड़ो फ़ैसिलो वठणु घुरिजे जेको सभिनी ते अहिड़ो भारी पए कि आइंदा खां ही शइ रिपीट न थिए।
तारीख़ी मंदिर ते हमले ख़िलाफ़ कराची में हिंदू बिरादरी जो मार्च ऐं मुज़ाहिरो। हिंदू बिरादरी तरफ़ां सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री खां प्रेस क्लब ताईं मार्च बाद एहतजाज कयो वियो। औरतुनि ऐं ॿारनि सूधो वॾे अंग में हिंदू बिरादरी जी शिरकत। मंदिर ते हमले जी ज़िम्मेवारनि खे जल्द मंतकी अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। मुज़ाहिरे खे ख़िताब दौरान MNA रमेश लाल ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त साॻी तारीख़ी मंदिर ते 1997 में बि हमिलो कयो वियो हो। उन वक़्तु जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे हा त ॿीहर हमले जो वाक़ियो पेश न अचे हा। मंदिरनि ते हमले में मुलविस जवाबदार आज़ाद हूंदा त अहिड़नि वाक़िअनि खे रोके नथो सघिजे। पार्लियामेंटेरियंस तरफ़ां असासनि जा तफ़सील जमा कराइण जी तारीख़ ख़त्म। इलेक्शन कमीशन हेल ताईं असासनि जा तफ़सील जमा कराईंदड़ पार्लियामेंटेरियंस जा तफ़सील जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त मुक़ररु तारीख़ ताईं मजमूई तौर ते 1195 चूंडियल नुमाइंदनि असासनि जा तफ़सील जमा कराया। सेनेट जे 104 मां 77 मेंबर्स असासनि जा तफ़सील जमा कराया। 342 मां 209 MNAs तरफ़ां असासनि जा तफ़सील जमा कराइण जी तस्दीक़। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सिंध असेंबली जे 104, पंजाब जे 206, KP जे 86 ऐं बलूचिस्तान जे 35 MPAs असासनि जा तफ़सील जमा कराया। लाहौर जी एहतसाब अदालत नवाज़ लीग अॻवान ख्वाजा आसिफ खे 15 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में गिरफ़्तार ख्वाजा आसिफ खे नैब तरफ़ां लाहौर एहतसाब अदालत में पेश कयो वियो। अदालत ख्वाजा आसिफ खे नैब ऑफिस में ज़ाल ऐं वकील सां मुलाक़ात करण जी बि इजाज़त ॾेई छॾी। नवाज़ लीग अॻवान अयाज़ सादिक चयो आहे त ख्वाजा आसिफ खे नवाज़ लीग छॾण जी वार्निंग मिली चुकी हुई। ख्वाजा आसिफ 1 महीनो अॻु वार्निंग बाबति क़यादत खे आगाह करे छॾियो हो। वक़्तु अचण ते ख्वाजा आसिफ पाण ॿुधाईंदो त खेसि वार्निंग कंहिं ॾिनी हुई। साल 2020 आलमी सतह ते ॾुखियो रहियो। कोरोना जी वबा समूरी दुनिया में मईशतनि ऐं सिहत जे निज़ाम खे लोॾे छॾियो। इमरान ख़ान जी क़यादत में पाकिस्तान चैलेंजिस खे बहितर नमूने मुंहुं ॾिनो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त 2020 में ओपोज़िशन खे संदन ई गैर जमहूरी टेक्साटनि नॉकआउट करे छॾियो। हुकूमत ड्राहिण लाइ ओपोज़िशन जो इतिहाद पंहिंजे ई मफ़ादनि, सोच ऐं बयानीअ जे वर चढ़ी वियो। इख़्लाक़ी जुरत हुजे हा त पीपल्स पार्टी जे फ़ैसिलनि बाद PDM खे ख़तमु करण जो ऐलान कयो वञे हा। PDM तरफ़ां इस्तीफ़ाउनि लाइ ॾिनल डेडलाइन अॼु राति 12 वॻे ख़तमु थी वेंदी। इस्तीफ़ा ॾींदड़ नवाज़ लीग जा 2 अॻवान स्पीकर जे तलब करण बाद फिरी विया। नैब पंजाब जे वज़ीर सब्तीन ख़ान ख़िलाफ़ इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो रेफरेंस दाख़िल करे छॾियो। 500 सफ़नि ते वधियल रेफरेंस में सब्तीन ख़ान सूदो 8 जवाबदार नामज़द। रेफरेंस में नैब इल्ज़ाम हयो आहे त सब्तीन ख़ान कुदरती वसीलनि वारे खाते जे वज़ीर तौरु इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो। गैर क़ानूनी क़दमनि सां क़ौमी नाणे खे किरोड़ें रुपयनि जो नुक़सान पहुतो। सिंध में कोरोना वधीक 27 मरीज़नि जूं हयातियूं गड़काए वियो। 1254 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,15,679 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग अखर जारी करे छॾिया। कराची में 1074, हैदराबाद में 33, दादू में 12, बदीन ऐं नौशरो फिरोज़ में 10 नवां केस ज़ाहिर। LPG सिलेंडर जे अघनि में 15 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो। घरेलू सिलेंडर 180 ऐं कमर्शियल सिलेंडर जे अघनि में 692 रुपया फ़ी किलो वाध थी वई। घरेलू सिलेंडर जो अघु 1,553 रुपयनि मां वधी 1,735 रुपया थी वियो। LPG इंडस्ट्री एसोसिएशन चेतावनी ॾिनो आहे त टैक्सिस ख़तमु न थिया त 15 जनवरी खां गैस सप्लाई बंदि कई वेंदी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सखर जे बेराज कॉलोनी जे ओल्ड बंगलो लीज़ ते ॾियण वारे मामले जो नोटिस अदालत बेराज कॉलोनी में अॾियल बंगलो ठाहिण खां रोके छॾियो। सखर बेराज जी ज़मीन लीज़ ते ॾियण वारे केस ते ॿुधणी जस्टिस मुशीर आलम पुछियो त बेराज जी ज़मीन त लीज़ ते नथी ॾेई सघिजे। एजी सिंध मुतमइन करे त बेराज जी ज़मीन कीअं लीज़ ते ॾिनी वई। छा ज़िले इख़्तियारनि खे बेराज जी ज़मीन लीज़ ते ॾियण जो इख़्तियार आहे? अदालत एजी सिंध खे जवाब लाइ नोटिस जारी करे छॾिया।
इस्लामाबाद में पिम्स जी निजकारी वारे फैसले खिलाफ मुलाजिम सरापा एहतजाज बणियल। पिम्स मुलाजमन जे एहतजाजी मार्च में शामिल काफ़िलो चाइना चौक पहुंची वियो। पुलिस रुकावटूं रखी मुज़ाहिरीन खे रोके छॾियो। डी चौक वेंदड़ रस्तो कंडेदार तारूं रखी बंद। मुलाजमन जो चवणु आहे त पिम्स खे खानगाइण वारो फ़ैसिलो मुलाजमन जे इस्तेहसाल बराबरि आहे। पिम्स जे निजकारी वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताब। मिठी में एएसआई जे घर मां जोड़े जा फाहो ॾिनल लाशत। नौजवान डोंगर मेघवाड़ ऐं संदसि साली पिभिका मेघवाड़ जा पखे सां टंगियल लाश हथ कया विया। इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ मिठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस वाक़े खे शकी करार ॾेई छॾियो। वाक़े खे आपघात करार ॾियण वारे तासिर जी तरदीद। पुलिस जो चवणु आहे त जोड़े जी लाश वटां ख़त हथ आयो आहे। वाक़े बाद घर मालिक एएसआई गुल मोहम्मद सांद बि गुम थी वियो। पुलिस तरफ़ां वाक़े जे मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच जारी। घर तकरीबन 40 का 45 के करीब हुआ। घर में जो को घर में सामान हो सब सड़ी हो। रात माण्हुनि खे कुछ सड़ी पिया। फायर ब्रिगेड में कलाक खां पोइ आई। जेसि ताईं बचड़ा असांजा जेके पीउ पुट उहे सड़ी राख थी विया। हिन सां वॾी ज़्यादती थी आहे। असां चवंदासीं हीअ जेको आहे खुले आसमान वेठा आहिनि त हिननि जी मदद थियणु घुरिजे। लाड़काणे जे वलीद पाड़े जी झुगियुनि खे ख़ौफ़नाक बाहि जे नतीजे में पीउ पुट सड़ी फौत। 40 झुगियूं सामान सूधो सड़ी रख। हिकु झुगी अंदरि सी दौरान ॿारियल मच मां छिड़िंग उथण जे नतीजे में बाहि भड़की पई, जंहिं ॾिसंदे ई ॾिसंदे भरपासे जी झुगियुनि खे पंहिंजे वखड़ में आणे छॾियो। सड़ी फौत थियलनि में कामरान शेख ऐं संदसि 5 सालनि जो पुट अली वारिस शामिल। बाहि वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। और बावड़ो में सिंध सभा जी रस्ता रोक, अगवाणनि जी गिरफ़्तारी ऐं औरतुनि ते पुलिस जे तशद्दुद ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। नुशरो फिरोज़ ऐं घोटकी में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। वकील बिरादरी तरफ़ां मुज़ाहिरो करे औरतुनि ऐं अगवाणनि ते तशद्दुद तोड़े गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत। नवाब अली मोहम्मद बाडरे कुंडरी ऐं कची पुल में सॼाण धुरियुनि तरफ़ां बावड़ो पुलिस ख़िलाफ़ रैलीज़ बाद मुज़ाहिरा। फैज़गंज, ठरी मीरवा, दौड़, मोरो, ठुल ऐं ॿियनि शहरनि में क़ौम परस्त कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बावड़ो पुलिस तरफ़ां नियाणियुनि ते बेरहमानी तशद्दुद जी मज़म्मत कयूं था। पुरअमन एहतजाज ते तशद्दुद वारो पुलिस जो अमल शर्म जोॻो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां बावड़ो थाणे जे SHO खे मुअतल करे सिंध सभा जे गिरफ़्तार अगवाणनि खे आज़ादु करण जो मुतालबो। कराची में गस्टा जे सर ते उस्तादनि तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज ऐं धरणो। कॉन्ट्रैक्टी उस्तादनि खे पको करण, टाइम स्केल ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता जो मुतालबो। तालीम खाते जे सेक्रेटरी उस्तादनि जे वफ़द खे सुभाणे ॻाल्हियुनि लाइ घुराए वरितो। उस्तादनि एहतजाज ख़तमु कंदे चयो आहे त सुभाणे मुतालबा न मञिया विया त ॿीहर धरणो हयो वेंदो। गौसपुर में गुम ॼाणायल नौजवान अली जान बाजकानी जे 3 ॾींहनि खां पोइ अगवा जी तस्दीक। धाड़ेलनि नौजवान जे वारसनि सां राब्तो करे बाज़ियाबी लाइ भुंग उघरी वरितो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त अली नवाज़ बाजकानी 3 ॾींहं अॻु घरां निकिरी वियो त वापसि न मोटियो। धाड़ेलनि राब्तो करे चयो त नौजवान खे अगवा कयो आहे। रिपोर्ट दाख़िल थियण बावजूदि पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ हरकत में न आई। सखर जे सराफा बाज़ार में दादू पुलिस तरफ़ां वापारी खे गिरफ़्तार करण जी कोशिश तरफ़ां सोनारनि ऐं अहलकारनि में मुंहमारी। छिकताण बाद पुलिस ऐं सराफा बाज़ार जे उहिदेदारनि विच में ॻाल्हियूं। वापारी अब्दुल कदीर मैमुन चयो आहे त दादू पुलिस व्याजनि जी चुर्च ते मूंखे गिरफ़्तार करण आई हुई। नाठी पीरगोट जे वापारनि सां ॾेती लेती कई। मुंहिंजो वास्तो न हुजण बावजूदि मुख़्तलिफ़ केसिस में फासाइण जी कोशिश कई पई वञे। व्याजनि तरफ़ां पीरगोट खां पोइ दादू में बि कूड़ो केस दाख़िल करायो पियो। लाड़काणे जी शेख ज़ैद अस्पताल में ॿारड़ी मुबैना तौर अगवा। वारसनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ अस्पताल जे गेट ते मुज़ाहिरो। ॻोठाणे दिलशाद चांडियो दाहियो आहे त अस्पताल इंतज़ामिया जे लापरवाही सबबि
संदसि ताज़ो ॼावल ॿारु अगवा थी वियो। ॿार जी ॻोल्हा में का बि मदद नथी कई वञे। पुलिस तरफ़ां वाक़े जी जांच शुरू। सिंध में रोलू कुतन जो आज़ार जारी। शेख भिरकियो में रोलू कुतन जो नींगर ऐं 3 बकरिन ते हमलो। हेल्थ सेंटर में वैक्सीन न हुजण सबब ज़ख़्मी नींगर रियाज़ सांद हैदराबाद अस्पताल मुंतकिल। मटियारी ऐं भरपासे वारनि इलाक़नि में रोलू कुतन जे हमले में 2 औरतुनि सूदो। 7 ॼणा ज़ख़्मी। कुते ॾाढ़ियल औरतूं ऐं ॻोठाणा ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हवा ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।